हेलो, सिंधी ॿोली वताक में तव्हांजो स्वागत आहे। हिन एपिसोड में असां वंदना गोविंदाणी सां ॻाल्हायो आहे। वंदना PhD करे रही आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इंदौर इंडिया में। पार्ट पहिरें में हिन पॉडकास्ट जे पार्ट पहिरें में असां वंदना जे लाइफ जे बारे में थोरो ॼाणंदासीं त उहा कीअं वॾी थी इंदौर जे पासे में हिकु नंढे शहर में, ऐं उन कीअं तइलीम जे बारे में फ़ैसिला वरिता, उन में उन परिवार जो छा हिसो हुयो, ॿिया कहिड़ा असर थिया। ऐं ग्रेजुएट थींदे थींदे बि वंदना खे तमामु घटि ॼाण हुई त सिंधीअ में बि को साहित्य थींदो आहे, ऐं उहो डिस्कवर करे थी, त उन जे बारे में डिस्कस कंदासीं। ऐं आख़िर में उहो ॾिसंदासीं त कीअं पंहिंजी रुचि वधाईंदे PhD में दाख़िला वठे थी। पार्ट 2 में असां ॻाल्हायो आहे वंदना सां उन जे इंस्पिरेशन जे बारे में, उनखे किथां प्रेरणा मिली उन बाबति थोरो डिस्कशन आहे, ऐं कीअं हुनखे रिसर्च कंदे इहो महसूसु थियो त 3 जनरेशन आहिनि। हिकु पार्टीशन खां पहिरीं जावल सिंधी जेके भारत में आया, पोइ ॼावा उते इंडिया में या ॿाहिरि, ऐं 3 जनरेशन आहे, 3rd जनरेशन जेको संदसि जो आहे, कंटेम्पररी यंग सिंधीज़। त उन्हनि जे सम्झ में छा फ़र्क़ु आहे, लिटरेचर तरफ़ कीअं फ़र्क़ु आहे, उन जे बारे में डिस्कशन आहे। ऐं इहो बि डिस्कस कयासीं त पास्ट ॾांहुं ॾिसंदे फ्यूचर तरफ़ कीअं सम्झिजे, प्रेज़ेंट खे कीअं सम्झिजे, जेको सिंधीअ जो हेरिटेज आहे उनखे स्टडी कंदे बि प्रेज़ेंट ऐं फ्यूचर ॾांहुं ध्यानु कीअं रखी सघिजे थो, उन बाबति थोरो डिस्कशन आहे। पार्ट 3 में असां डिजिटल ह्यूमैनिटीज़ जे बारे में ॻाल्हायोसीं। डिजिटल ह्यूमैनिटीज़ छा थींदो आहे, कीअं सिंधी रेयर बुक्स आहिनि या ॿियो लिटरेचर आहे उनखे डिजिटल माध्यम सां संभाले सघिजे थो फ्यूचर में यूज़ करण लाइ, उन बाबति डिस्कशन आहे। ऐं आख़िर में मूं वंदना खां पुछियो त उहा पंहिंजे कंटेम्पररी जनरेशन खे, 3rd जनरेशन जे लाइ कुझु चवणु चाहींदी, त उन बाबति उनजो छा ओपिनियन आहे, उहो बि हिन में अचे थो। ऐं अहिड़े नमूने ही पॉडकास्ट 3 पार्ट्स में पूरी थिए थी। हेलो, तव्हांजो सभिनी जो स्वागत आहे सिंधी ॿोली ओताक जे हिन एपिसोड में। अॼु मूंखे ख़ुशी आहे त मूंसां असांजी सिंधी स्कॉलर वंदना गोविंदाणी मुखातिफ़ आहे। वंदना, वेलकम तुंहिंजो सिंधी ॿोली ओताक में। थैंक यू सो मच प्रोफेसर कोदवानी। सभिनीनि खां पहिरीं त मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मूंखे हिन लाइ अप्रोच कयो। इट्स एन अपॉर्चुनिटी फॉर मी। मूंखे हींअर बि ईअं थो लॻे कि मुंहिंजो सिंधी में जेको रिसर्च जो करियर या ही कमु आहे, ही काफ़ी नयो आहे, ऐं ही मौक़ो मिलनि तव्हां खां ॻाल्हाइण जो, कुझु डिस्कशन करण जो, मूंखे इज़ लाइक वेरी वैल्यूएबल फॉर मी। थैंक यू सो मच। तुंहिंजो स्वागत आहे। ऐं असां घणो ई कुझु ॻाल्हाईंदासीं। तमामु घटि माण्हू अॼुकल्ह सिंधीअ में रिसर्च करे रहिया आहिनि, सिंधीअ जे मथां रिसर्च करे रहिया आहिनि, ऐं ख़ासि करे तो जहिड़ा जेके यंग स्कॉलर्स आहिनि, ऐं तूं ॿुधाईंदीअ पाण ई किथे तूं हिन वक़्तु रिसर्च करे रही आहीं वग़ैरह। पर उन खां पहिरीं मां थोरो ॾेखारणु चाहींदुसि माण्हुनि खे असां त हीअ सिंधी ॿोली ओताक आहे, जंहिंमें असां ख़ासि करे हिकु विषय ते ॻाल्हाईंदासीं। पर तव्हांखे इहो बि ॾिसण में ईंदो त वंदना जो कमु जेको आहे सिर्फ़ु पंहिंजे रिसर्च ताईं महदूद न आहे। वंदना इंट्रेस्टेड आहे सिंधी ॿोली जे प्रमोशन एंड प्रेज़ेंटेशन में ऐं प्रिज़र्वेशन में। त अॼु असां ख़ासि हिकिड़ो वंदना जो जेको रिसर्च पेपर आहे, जंहिंमें वंदना पार्टीशन खां पोइ, भारत जी आज़ादीअ खां पोइ, इंडिपेंडेंस खां पोइ सिंधी लिटरेचर कहिड़े क़िस्म जी चैलेंजिस फील कयूं आहिनि, महसूसु कयूं आहिनि, ऐं उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि, कहिड़े क़िस्म जो लिटरेचर जो विकास थियो आहे, उन बाबति ॻाल्हाईंदासीं। पर उन खां बि वधीक मूंखे इंट्रेस्टेड आहे वंदना जो जेको फ्यूचर प्लान आहे, भई कहिड़े नमूने लिटरेचर खे अॻियां बि वधाए सघिजे थो। जेके सिंधीअ में किताब लिखियल आहिनि, उन्हनि खे कीअं फ्यूचर जनरेशन्स ताईं महफ़ूज़ रखी सघिजे, सलामत रखी सघिजे, उन लाइ बि वंदना खे इच्छा आहे, जंहिंजे बारे में असां उन सां ॻाल्हाईंदासीं। त वंदना, सभ खां पहिरीं त मां चाहींदुसि ॿुधंदड़ तोखे सुञाणनि, so that they know who you are। त पंहिंजे बारे में ॿुधाए, where are you from, where were you born, what was your schooling like, घर जो माहौल, what kind of life you have grown up, and then of course second question is what motivated you to do research on Sindhi literature। but first पंहिंजे बारे में ॿुधाए थोरो। जी, थैंक यू। जी, मां मंदसौर शहर में आहियां। मंदसौर हिकु काफ़ी नंढो शहर आहे,
इंदौर जे पासे में चई सघूं था, एमपी में। ऐं मुंहिंजी अपब्रिंगिंग, एजुकेशन, जनम सभु कुझु मंदसौर जो ई आहे। मुंहिंजी फैमिली बि मंदसौर मां ई आहे। पेरेंट्स, एक्सटेंडेड फैमिली सभु मंदसौर में ई रहंदा आहिनि। मुंहिंजी एजुकेशन जे बारे में लाइक ही कॾहिं बि प्लान न हो कि मूंखे सिंधी जे बारे में कुझु करणो आहे। बीइंग वेरी ऑनेस्ट, ना ई हेतिरी अवेयरनेस हुई। त मां चईंदमि जेको बि थियो बिल्कुल भी थॉटफुल न हो, प्लान्ड न हो, इंटेंडेड न हो, बट थींदो वियो। ऐं एट दिस मोमेंट आई फील वेरी ग्रेटफुल कि मां ही कम कयां पई, हिन तरह जो सपोर्ट पियो मिले। त मुंहिंजी एजुकेशन मंदसौर मां ई थी आहे। स्कूलिंग मां इंग्लिश मीडियम सीबीएसई बोर्ड मां स्कूलिंग कई। तंहिंखां पोइ लाइक असांजे घर में ॾाढो पढ़ाई जो माहौल कान आहे जनरली गर्ल्स जी थोड़ी अर्ली एज में शादी, ऐं एतिरो वधीक एजुकेशन लाइ इनकरेजमेंट चई सघूं था न आहे। इन जो कारण शायद ही भी आहे छो कि फैमिली में सब बिजनेस करण वारा आहिनि, त उन्हनि खे एतिरी एजुकेशन खां फैमिलियरिटी नॉलेज न आहे। थोड़ी सिंपल लाइफ प्रेफर कंदा आहिनि। ऐं छो कि हिकु नंढे शहर मां आहियूं त थोड़ो सो कंजर्वेटिव माहौल आहे चई सघिजे थो। त असांजी फैमिली काफ़ी वॾी फैमिली आहे। मुंहिंजा पापा सभिनि खां नंढा आहिनि। उन्हनि खां पहिरीं असांजा 2 वॾा अंकल आहिनि। त मां घर में सभिनीनि खां नंढी छोकिरी आहियां। त मूंखां पहिरीं मुंहिंजी सभिनि भेणुनि जी ऑलरेडी शादी थींदी पे वई 21-22 साल जी उमिरि में। ही जनरली असांजे घर जो पैटर्न आहे, लाइक एनी सिंपल सिंधी हाउस होल्ड फैमिली। ग्रेजुएशन इज़ द मोस्ट यू कैन डू। त मूंखां वॾी भेण जेकी हुई हू बीकॉम कयो हुननि। बट डिस्पाइट ऑफ ऑल दिस, व्हेन आई वाज इन द स्कूल, पढ़ाई में मां काफ़ी सुठी हुअसि। लाइक काफ़ी सुठा नंबर ईंदा हुआ। ऐं हमेशा ही तो हूंदो हो एक एहसास कि कुछ सुठो करणो आहे, बट कुछ डायरेक्शन या गाइडेंस जेके चवंदा आहियूं, केर घर में वॾो हुजे जेको ॿुधाए सघे कि ही पढ़ाई में करे सघूं था, हेरो कुछ भी अवेलेबल ना हो। बट एक सेंस हो कि कुछ करणो आहे। ऐं हुनजो क्रेडिट भी मां खुजे पेरेंट्स के ॾींदमि, छो कि आई हैव सीन माय पेरेंट्स वर्किंग सो हार्ड। त हू जेतिरी मेहनत कंदा हुआ, जेको भी नंढो वॾो कमु, पर उनमें काफ़ी पापा खे मां मेहनत कंदे हुए नंढे हूंदे खां ॾिठो। त उन्हनि खे ॾिसी करे कुछ सुठो करण जो, कुछ अॻियां वधण जो पैशन हो, बट कुछ डायरेक्शन न हुई। त ओवर द इयर्स जीअं मुंहिंजी भेण बीकॉम में एनरोल कयो, घर में साइंस मैथ्स खणणु ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी हुई। हीअं लॻंदो हो कि साइंस मैथ्स कंदा ॿार छोकिरियूं खणंदियूं त इंजीनियरिंग कॉलेज में वेंदियूं, हुते छोकिरा हूंदा आहिनि। त जनरली हिन तरह जो माहौल हो। त जेको लाइक कॾहिं असांजे पेरेंट्स डायरेक्टली असांखे डिस्करेज न कयो, बट ही माहौल हो जंहिंजो असांखे एहसास हो कि लाइक कीप इट सिंपल। अल्टीमेटली शादी करणी आहे, कुछ पॉसिबल ना आहे। त हिम्मत कान हुई कुछ भी वधीक सोचण जी भी। त मां भी बीकॉम करे वरितो। ऐं बीकॉम में एनरोल करण खां पोइ मां जॾहिं बीकॉम कयो पे, तॾहिं मुंहिंजे गली जे कुछ ॿारनि मूंखे अप्रोच कयो कोचिंग क्लासेस लाइ। Okay. And when I started tutoring them, मूंखे ईअं लॻियो कि this is something I can do. मां स्कूल में अप्लाई कयो, मूं चयो that is the least possible in a city like Mandsaur, since कहिड़ी वॾी एजुकेशन त हुई न। स्कूल में ॾाढी जल्दी अप्लाई करण शुरू करे वरितो एज अ टीचर। ऐं कोइंसिडेंटली मूंखे जॉब भी मिली वई। इनिशियली पेरेंट्स खे पसंद न हो, उन्हनि जो ई चइणो हो जेकी हूंदो आहे कि छोकिरियूं न कमाईंदियूं आहिनि। बट उन्हनि खे थोड़ो कन्विंस कयो त हू सम्झा। मां उन्हनि खे चयो कि पासे में ई स्कूल आहे, जस्ट टू हैव अ गुड टाइम। पैसा मुद्दो न आहिनि, छो कि जेकी थोड़ी सी कंजर्वेटिव सोच हूंदी आहे कि छोकिरियूं कमाईंदियूं, माण्हू छा चवंदा। अञा भी वो सेंट्रल इंडिया में एमपी में ईअं थींदो आहे, मध्य प्रदेश में परसेप्शन सोशल द भई छोकिरियूं कमाईंदियूं त माण्हू छा चवंदा? हाँ, टू सम एक्सटेंट, बट इट इज चेंजिंग अ लॉट। अच्छा। लाइक जीअं मां तव्हांखे मुंहिंजी जर्नी भी ॿुधाईंदमि त नाउ इट हैज कंप्लीटली ट्रांसफॉर्म्ड। लाइक इन Okay. लास्ट 7 to 8 years, जेका पेरेंट्स अञा ताणी अंदर सपोर्ट कंदा हुआ, हाणे हू ओपनली सपोर्ट कंदा आहिनि। त आई वुड से कि काफ़ी कुछ चेंज थिए पियो ऐं मतलब काफ़ी ट्रांसफॉर्मेशन आहे। त मां जीअं यही शुरू कयो स्कूल में जॉब, त मुंहिंजो थोड़ो इंग्लिश जी तरफ़ इंट्रेस्ट वधियो। तंहिंखां पोइ मां मास्टर्स में एनरोल कयो इंग्लिश लिटरेचर में। स्कूल में मूंखे काफ़ी सुठी क्लासेस मिलियूं पढ़ाइण लाइ, काफ़ी अप्रिसिएशन मिलंदो हो।
ओवर द टाइम जीअं मां प्राइवेट स्कूल में जॉब पे कई मूंखे रियलाइज़ेशन थियो कि यू नीड टू बी मोर क्वालिफाइड, मतलब दिस इज़ नॉट समथिंग इनफ, छो कि ईअं लॻंदो हो कि पोटेंशियल आहे, आई शुड एटलीस्ट गिव माई सेल्फ अ ट्रायल। ऐं जेकी मां स्कूल जॉब स्टार्ट कई, आई वुड से हुन सां किन तरीक़े सां मूंखे पर मिली आहे। आई स्टार्टेड अर्निंग माई ओन मनी, त थोड़ो सो डिसीजन मेकिंग, कॉन्फिडेंस, तो आई स्टार्टेड टेकिंग डिसीजन फॉर माई सेल्फ। बीएड कोर्स में एनरोल कयो। बीएड कोर्स जे अलावा रैंडमली मूंखे के रिटायर्ड प्रोफेसर यूजीसी नेट एग्ज़ाम लाइ सजेस्ट कयो, जंहिंजी बि असांजे शहर में बि कुछ अवेयरनेस न हुई। मां उन्हनि खां पुछियो कि कंहिंखां मां गाइडेंस वठां नेट एग्ज़ाम लाइ, त उन्हनि मूंखे कुछ रैंडम नंबर ॾिना। मां उन्हनि खे फोन कयो त उन्हनि मां सभिनीनि चयो असां त न क्वालिफाई कई, छॾी या कुछ न कुछ कारण सां उन्हनि मां केर बि नेट एग्ज़ाम न कई हुई। थोड़ो नेट में सर्च वग़ैरह कयो, कुछ ऑनलाइन क्लासेस मिलियूं, त लाइक आफ्टर आई वुड, मतलब मुंहिंजे लाइ काफ़ी ईज़ी कान हो यूजीसी नेट जी जेकी एग्ज़ाम थींदी आहे असिस्टेंट प्रोफेसर लाइ, हू क्लियर करनि, छोकी हुनमें बि कुछ बि गाइडेंस न हो। अहिड़ो घर मां मंदसौर मां निकिरी करे ॿाहिरि कोचिंग क्लासेस वञणु अलाउड न हो। जेको पढ़नो हो घर में ई पढ़नो हो। मां स्कूल मां बि ब्रेक वठी चुकी हुयमि, त हू बि चेंज हो। ऐं त मां जीअं पढ़णु शुरू कयो, फर्स्ट सेकेंड अटेम्प्ट खां पोइ थर्ड अटेम्प्ट में एग्ज़ाम क्वालिफाई कई। ऐं छोकी घर में इहो माहौल हो, हाणे थोड़ी एज बि वधी चुकी हुई, मूंखे लॻियो पियो शादी जो प्रेशर थो अची सघे, त मां वापसि स्कूल जॉइन करे छॾियो, ताकि कम से कम लाइफ में कुछ ऑन गोइंग रहे। आई शुड हैव अ रीज़न टू स्टे अनमैरिड। त अगेन आई जॉइन द जॉब, एंड जॉब जॉइन कंदे कंदे ई नेट जी एग्ज़ाम जेआरएफ सां गॾु क्वालिफाई थी वई। बट जीअं ई मां जेआरएफ क्वालिफाई कयो, काफ़ी कुछ डायरेक्शन मिली वई। देन आई हैड अ रियलाइज़ेशन कि हाणे पीएचडी करणो आहे, छोकी जेआरएफ में फेलोशिप मिलंदी आहे गवर्नमेंट जी। ऐं हाणे पेरेंट्स के बि काफ़ी ओवर द पीरियड ऑफ 5 years they have seen me learning, they have seen me growing up by myself. खुद सां उन्हनि मूंखे पढ़ंदी, एग्ज़ाम क्वालिफाई कंदे ॾिठो, 4 साल मां स्कूल में जॉब कई, त by then they were enough convinced कि we should allow her to do something, and then they never stopped me. मां ईअं चईंदमि पहिरीं बि उन्हनि कॾहिं रोकियो न, बट छोकी घर जो एतिरो माहौल न हो, जिन सोसाइटी में असां रहियूं था हुते एतिरो एक्सपोजर न हो छोकिरियुनि लाइ। आफ्टर तमामु दैट सुठो। या करिए। जी जी, हुन खां पोइ पीएचडी में एनरोल आईआईटी इंदौर में, ऐं ॿी जगह अप्लाई कयो, काफ़ी जल्दी आईआईटी इंदौर में एडमिशन मिलियो पीएचडी लाइ। ऐं देन सिंधी लिटरेचर ऐं सिंधी कल्चर में कीअं रिसर्च सोचियो, दैट इज़ अगेन वेरी इंटरेस्टिंग। त जीअं मां एनरोल कयो हो तॾहिं कोविड जो पीरियड बि हलियो, सो फॉर द फर्स्ट ईयर आई वॉज एट होम ओनली। त मुंहिंजी हिकु सीनियर हुई मलयाली, जेका मां फोन में ॻाल्हाईंदी हुअमि टू टेक गाइडेंस कि छा रिसर्च कजे, छोकी मां जितां पढ़ियमि हुते कुछ रिसर्च जो मूंखे प्रायर एक्सपीरियंस न हो वधीक। त आई वॉज वेरी कंफ्यूज्ड कि के टॉपिक में रिसर्च कजे, कीअं इनिशिएट कजे, कुछ भी क्लैरिटी न हुई। तो one random day that girl told me, you are Sindhi, I'm first time speaking to a Sindhi girl, what about your literature? Okay. And that sentence struck me. मां काफ़ी ignorance सां उनके जवाब चयो कि I don't think there is any Sindhi literature. असां त business community आहियूं, असांजे हिते सभु business कंदा आहिनि। मूंखे नथो लॻे कि एतिरो कुछ, because I have never heard about any Sindhi writer, or in my family, relatives, we have never talked about such things. बराबर। फोन में एतिरी कॉन्वर्सेशन थी, बट लेटर ऑन हर सेंटेंस स्ट्रक विथ मी, ऐं मां जीअं थोड़ो सर्च कयो, then there was a like deep realization of the prevailing unawareness. त मूंखे जीअं पतो पियो कि सिंधी लिटरेचर, सिंधी राइटिंग इज़ वेरी रिच, असांजे कल्चर जी हेतिरी हिस्ट्री आहे। काफ़ी इंटरनेट में ॾाढो कुछ अवेलेबल न आहे, बट यू विल गेट सम आइडिया कि देयर इज एग्जिस्टेंस। तो हू जेको सेंस ऑफ रियलाइजेशन हो कि हेतिरे लंबे समय का बीइंग इन द फील्ड ऑफ एजुकेशन, myself being a Sindhi, I was so unaware, मतलब एतिरो ignorance कि कुछ आइडियो ई न आहे कुछ कल्चर जो, लिटरेचर जो। ऐं नॉट ओनली मी, मुंहिंजा जेका कज़िन्स, फ्रेंड्स, फैमिलीज़ में बि मां कॾहिं ॿुधियो न हो। मूंखे पतो हो कि असांजे घर में शायदि ई मुंहिंजी जनरेशन में कंहिंखे आइडियो आहे सिंधी स्टोरी जो या सिंधी नॉवेल्स जो। त दिस गैप, दिस
chasm that is prevailing across my generation, that made me realize that it is not right. This was something jite I thought ki I need to study the marginalization of Sindhi literature and culture in post-partition India across the generations. Because I True. was the victim myself. Ji. Okay, so fascinating, very fascinating story so far, Vandana. Heka tarafta, it is looks like a story of thousands of Sindhi girls who have lived in small towns or even in big cities around India. But we know majority of Sindhis are trading communities or trading families. You touched upon some very important social issues of how Sindhi girls are seen that, okay, grow and then get married and settle in life. The aspirations are not very openly discussed. ऐं तुंहिंजे लाइ क़िस्मत सुठी आहे त तुंहिंजे पेरेंट्स तोखे पहिरीं त पढ़ाए करे BCom करणु ॾिनो, उन खां पोइ वरी जेकॾहिं तो कमु करण जी इच्छा शुरू कई ज़ाहिर त थोरो कमु करणु ॾिनो. But what I see is here is a person, a young person getting wings and flying, and your curiosity has taken you where you are today. So very, very inspiring story. I'm hopeful that many, many young girls in Sindhi families, many Sindhi families will take a lot of inspiration from you and parents particularly, because I believe girls should have same chance to flourish in life as boys have. And as you point out, that sometimes that is not the case when it comes to parenting among traditional families. And it may not be just restricted to Sindhi families, it may be in many other speaking languages and communities in India. But thing that struck me that you also were in a place where there was not much information about what a young person can do after schooling. And then you found that, and that is a persistence, a perseverance on your part, which has paid off. Found you in now IIT Indore, Indian Institute of Technology in Indore. I'm saying these full names because there are many listeners and viewers who may not know about these terms in India. So you mentioned that UGC JRF, University Grants Commission, is a regulatory body in India which funds young scholars through competitive process by conducting junior research fellowship examination, and also national eligibility test you mentioned, NET. Now, these are the exams people appear in to get junior research funding for doing PhD, for NET is used for appointment for lecturers in colleges. Now, this is a big journey you have taken from a small town in India. So many congratulations to you, because I imagine how much work it involves, because I have been through that journey, but maybe 2 generations before you, but I have been through same journey. And I know what it takes. So many, many compliments and very inspiring story. So then you discover your ignorance Yeah. about your language, about the richness of literature, and then you decide to do some work in that area, which is fascinating. And that is where we will now go in this part of conversation.